रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न यौमल फ़स्लि कान मीक़ाता यौम युन्फ़ख़ु फ़िस्सूरि फ़तअतून अफ़वाजा व फ़ुतिहतिस समाअु फ़कानत अबवाबा व सुय्यिरतिल जिबालु फ़कानत सराबा। इन्न जहन्नम कानत मिर्सादा लित्ताग़ीन मआबा लाबिसीन फ़ीहा अहक़ाबा ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला हमीमन व गस्साक़ा जज़ाअन विफ़ाक़ा। इन्नहुम कानू ला यरजून हिसाबा व कज़्ज़बू बिआयातिना किज़्ज़ाबा व कुल्ल शैइन अहसैनाहु किताबा फ़ज़ूक़ू फ़लन नज़ीदकुम इल्ला अज़ाबा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिली मोहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरदरान इस्लाम मुझा अज़ीज़ भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अल्लाह ताला जा करोड़ा एहसानात जा रब सही तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मां जालो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सिपारो टियों सूर जो नालो सूरतुन नबा उन मां जा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब ताला मूंखे न क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे न क़ुरान जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
जीअं तव्हां इन शइ मां बख़ूबी वाक़िफ़ आहियो, गुज़िरियल 2 जुमनि खां अलामत सुग़रा जा मुआमलात ऐं मसाइल तव्हांजा ॾाढो हली रहिया हुया, जंहिंमें कुझु निशानियूं तव्हांखे ॿुधायूं आहिनि। हफ़्ते वाइज़ 5, 8, 10 निशानियूं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं आहिनि, अवां जे ॾाढो बयानु कबियूं आहिनि। 15वीं निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका क़यामत जे मुतालिक़ बयानु फरमाई आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सची गवाही खे लिकायो वेंदो। माण्हू सची गवाही कंहिं बि क़िस्म जी न ॾींदा। अॼु तव्हां ऐं असां जंहिं जॻह ते रहूं था, जंहिं इलाइक़े में रहूं था, जंहिं शहर में रहूं था, जंहिं मुल्क में रहूं था, जंहिं मुहल्ले जे अंदरि रहूं था, तव्हां ऐं असां जेकॾहिं गौर ऐं फ़िकिर इन ॻाल्हि जे तरफ़ कंदासीं त इहा ॻाल्हि तव्हां ऐं असांखे बिल्कुलु बाज़ाब्ता तौरु सम्झ में अची वेंदी त वाक़ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरीं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके निशानियूं ॿुधायूं उहे बिल्कुलु 100% जेकॾहिं तव्हां ऐं असां ॾिसूं था त असांखे सचियूं नज़र अचंदियूं पियूं। क़ुरान पाक जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त वला तक्तुमु शहादा वमन यक्तुमहा फइन्नहु आसिमुन क़ल्बु। गवाही जेका हक़ ऐं सच जी हुजे उनखे कॾहिं कंहिं बि क़िस्म जो न लिकाईंदा कयो। जेकॾहिं तव्हां इन गवाही खे लिकाईंदव त इहो गवाही तव्हांजे गुनाह जो सबबु बणिजंदो। शरीयत जे अंदरि शरीयत जंहिं शइ जी तालीम ॾिनी आहे, मुस्लमान हुजे, मुस्लमान अदुल सां उसूल परस्ती सां मुआमलात ऐं मसाइल पंहिंजा करे हक़ जी गवाही मुस्लमान कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जी न लिकाए। अॼु जेकॾहिं ॾिठो थो वञे त तक़रीबन मुस्लमान इन अमल जे अंदरि असां मुलविस आहियूं। हक़ ऐं सच जी गवाही जेका आहे उहा तव्हां ऐं असां खां न पुॼंदी आहे कंहिं माण्हू खे ॾियणु। तव्हां ऐं असांजे ॾाढो सभ खां पहिरें नंबर जी ॻाल्हि इहा आहे, असांजे इलाइक़े जे अंदरि जॾहिं वोट थींदा आहिनि न, वोट, पोइ उन में MP ऐं MNA खे तव्हां ऐं असां वोट ॾींदा आहियूं। अॻ में असां मुस्लमाननि जूं जेके रियासतूं क़ाइमु थींदियूं, उन्हनि जे रियासतुनि जे क़ाइमु थियण जो तरीक़ेकार ॿियो हुयो। उन्हनि रियासतुनि जे क़ाइमु करण जो तरीक़ेकार इहो त माण्हू बैयत कंदा हुआ। बाबा हे अब्दुल परस आहे, सुठो आहे, भलो आहे, उनजे हथ ते बैयत करे उनखे पंहिंजो अमीर या पंहिंजो हाकिम तस्लीम कंदासीं। असांजे अॼोके दौर जे अंदरि वोट जे ज़रिए असां गवाही ॾींदा आहियूं। वोट जे ज़रिए असां गवाही छा ॾींदा आहियूं? हिकु नंबर इहा त बाबा हे आदिल आहे, सुठो आहे, भलो आहे। इहा गवाही जेका असां ॾियूं था, इहा गवाही असां सची नथा ॾियूं, इहा असां कूड़ी गवाही ॾियूं था पिया। आई ॻाल्हि सम्झ में? जंहिंखे असां सचो चऊं था उहो सचो बि न आहे। हालांकि सचे हुजण जे बदिरां हू ज़िनाकार माण्हू आहे, शराबी माण्हू आहे, ज़ालिम ऐं फासिक माण्हू आहे, फाजिर माण्हू आहे। त इहा गवाही उल्टो असांजी ॻिची जे अंदरि क़यामत जे ॾियारे वबाल जी सूरत जे अंदरि अची करे बीहंदी त अदा जेका तो गवाही ॾिनी आहे, इहा तुंहिंजी गवाही कंहिं बि क़िस्म जी क़ाबिल क़बूल न आहे। गवाही इंसान ॾे त हक़ ऐं सच जी ॾे, क़ुरान जे मुताबिक़ ॾे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जे मुताबिक़ ॾे। पर तव्हां ऐं असां इन मुआमलात ऐं मसाइल जी तरफ़ हाणे इहो वोट जंहिंखे तव्हां ऐं असां कूड़ी गवाही ॾेई करे ॾिनो आहे, इन जेके ज़ुल्म कया, इन जेका करप्शन कई आहे, असांजे हिन मुल्क पाकिस्तान खे तबाह करण जे अंदरि सभ खां वॾे में वॾो किरदारु हिननि माण्हुनि जो आहे। जेकॾहिं असां वटि अदुल परस माण्हू हुजनि हा, असां वटि हाकिम सचा ऐं सुठा हुजनि हा, त अल्लाह जी ज़ाते गिरामी जो कसम आहे त कंहिं ग़रीब खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न अचे हा। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल माल जे अंदरि वियो, जॾहिं ॿाहिरि निकिता हिकिड़ो कपिड़ो पंहिंजे नक जे मथां ॾेई करे आया, तॾहिं कंहिं माण्हू हज़रत उमर साईं खां पुछा कई, ए उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु, अवां मस्जिद जे अंदरि, अवां बैतुल माल जे अंदरि आया, वापसि जॾहिं मोटी आया, कपिड़ो तव्हांजे नक जे मथां हुयो, बैतुल माल में का ॿिली या को जानवर मुअल हुयो जंहिंजी बदबू जे करे तव्हां पंहिंजे नक जे मथां रुमाल ॾिनो आहे। तॾहिं हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त को जानवर मुअल न हुयो, उन बैतुल माल जे अंदरि मुश्क जी ख़ुशबू पई हुई। मां नक ते कपिड़ो इन जे करे ॾिनो त इहो बैतुल माल वारी जेका शइ आहे, मां जेकॾहिं इस्तेमालु कयमि त क़यामत जे ॾियारे मूंखे इन जी सज़ा मिलंदी।
ॻाल्हि सम्झ में आई आहे न। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हिकिड़ो सहाबी आहे, फरमाईंदा असां ॿई अलाह जे रसूल सां गॾु आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते हा, क़ब्रिस्तान वेझो हुयो, हिकिड़ी क़बर जे भरिसां जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़रिया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुझु अहिड़ा ॾुख वारा अल्फाज़ कढिया। सहाबी सम्झे थो त मूं महसूसु कयो शायदि मूंखां का बद अख़लाक़ी थी आहे, जंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे अल्फाज़ फरमाया। सहाबी भॼंदो आयो, चई फिदा का बी व उम्मी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो अबो ऐं अमड़ अव्हांजी ज़ाते गिरामी जे मथां क़ुर्बान थी वञे। मुंहिंजा मिठा, मुंहिंजा सुहिणा, मूंखां का तकलीफ़ वग़ैरह पहुती आहे छा तव्हांखे? अलाह जे रसूल फरमायो त न। फरमायो तव्हां जेके आवाज़ पे कढिया उन मां त ईअं पियो महसूसु थिए। तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन क़बर जे अंदरि जेको हमरा सुतल आहे उनखे अज़ाब थी रहियो आहे। अज़ाब इन जे करे, हिन माण्हू खे मां फ़लाणे क़बीले जे मथां ज़कात जे वसूली जे लाइ मोकिलियो हुयो, उन मां हिन हिकिड़ो जोड़ो चोरी कयो। अॼु उन जोड़े चोरी करण जे एवज़ में जहन्नम जे अंदरि, क़बर जे अंदरि, आलम बरज़ख जे अंदरि उनखे जहन्नम जी बाहि जो जोड़ो पारायो वियो आहे। हिकिड़े जोड़े जे एवज़ जे अंदरि उन माण्हू खे जहन्नम मां तपायल जोड़ो पारायो थो वञे, जेको हिते लख ऐं ख़रबा रुपया चोरी थो करे। तव्हां असांजे आवाम जो दुश्मन आहे। हर हिकिड़े इलाइक़े जो MP हुजे, या चाहे MNA हुजे, या चाहे मिनिस्टर हुजे, या चाहे वज़ीर आला हुजे, या चाहे वज़ीर आज़म हुजे। अॼु असांजो जेकॾहिं पाकिस्तान माशी एतबार सां माशी तकलीफ़ जेका आहे, इस्तेकाम कंहिं बि क़िस्म जो न आहे, उनजी वॾे में वॾी वजह असांजे तव्हां आवाम आहियो, जो असां कूड़ी गवाही ॾियूं था, सची गवाही खे लिकायूं था पिया। कूड़ी गवाही कंहिंजे करे ॾींदासीं? कंहिं रईस ऐं बोतार ऐं जागीरदार जे करे। साईं जीअं तूं हुकुम कंदे मुंहिंजा अदा। क़ुरान फरमाए थो, जेकॾहिं तुंहिंजो कंधु लही वञे, भली लही वञे, तोखे कूड़ी गवाही कंहिं बि क़िस्म जी न आहे ॾियणु। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत खां अॻु में माण्हू सची गवाही कंहिं बि क़िस्म जी न ॾींदा। जेकॾहिं ॾींदा त उहा कूड़ी ऐं किनी गवाही ॾींदा।